जानू दिलदार का वियो आहे? बाबा साईं दिलदार तो सवेल को निकिरियो। तू हिते भी हिननि जो ख्याल रख। मां घर वञा दुआ सां मिली अचां। जेकॾहिं दुआ तैयार आहे त सागर हुन सां गॾिजी मां ग्रुप फोटो कढाईंदुसि। ठीक है सरकार, मां अचे आहियां। दरकाना मूं पंहिंजो वाइदो निभायो आहे, तूं पंहिंजो वाइदो कॾहिं न निभाई। तमामु जल्द जानू त पोइ हे आहे तव्हांजो शिकार। हलकोट मथे हलियो दुआ सां शादी करण। इन सॼी रांदि रचाइण में हिकु असां ॿियो जानू हो। जानू टियों केरु आयो? केरु आयो इहो टियों शख़्स जंहिं मुंहिंजी दुआ खे मारे मुझे जिंदगी उजाड़े छॾी? शेर खान इते भी बहस करण जो वक्त ना है। जितरो जल्दी थी सके असांखे घर खाली करणो पवंदो। घर खाली न कंदुसि। या दिलेरी न ॿाराणी चइबी। रेस जे माण्हुनि सां त मूं लही वठंदासीं। पुलिस घेराव कयो त उनखे केरु पलींदो? हादा शेर खान जबल सही तो चवे। रे सॼी धीउ जो खून थियल आहे, हू ज़मीन आसमान हिकु करे विझंदो। हिते अञा बि रही सके रहम आहे त मूंखे छॾे ॾींदो, पर जे उते वलीदास जे वर चढ़ी
गर्दिश घणनि खे घुमायो गुलामीअ जी गर्दिश घणनि खे घुमायो मिलिया तिन खे थाबा अमुन जिन थे चाहियो ॾाढनि ॻोठनि मां माण्हू लॾाया हो ॾाढनि ॻोठनि मां माण्हू लॾाया वेछा वधी विया थिया पंहिंजा परावा वेछा वधी विया थिया पंहिंजा परावा पंहिंजा परावा पंहिंजा परावा घर खाली करे आन पर आखिर केतिरो लिकंदा वापस पंहिंजे शहर हलिया विया आंदा सरहद पार बि हलिया विया न पोइ आखिर कीअं लेण खे हिते ईंदासीं एॾो वॾो ज़ुल्म करण खां पोइ छा डीएसपी साहब उन्हनि खे बख़्श कंदो अचो त उन्हनि खे ॻोल्हियूं डीएसपी साहब जो ऑर्डर आहे चाची अंदर अच तू बाहर छो बीठी आई प्रभु अम्मा के घर वठी वञण खां पहिरीं इहो सोच जाए त असांजे पोयां केॾी बाहि भरियल आहे असांखे सभु ख़बर पइजी चुकी आहे प्रभु अम्मा खे मां साम तौर ते छॾण आयो आहियां सामुन मथा सिर ॾियण जी सप रखो था न ही सिंधुअ जे पाणीअ जी तासीर मुई आहे न ही सिंध जो एतिरो भगत बणियो आहे जो दर आयल साम खे वापसि मोटाए चाची तूं घर हल तुंहिंजी हिफ़ाज़त असां पंहिंजे आख़िरी पसंद ते कंदासीं रहियोसि त छा पर जेकॾहिं सत राजू गॾिजी आयूं न त बि तुंहिंजे पाछू हले त उन्हनि खे पहचान न ॾींदासीं चाची पंहिंजी आख़िरी बसात ताईं पर जे चाची मरी पियासीं त मोए मयार नाहे मोरा ये छा आहे प्रभु जंहिं ॾींहं खां हिते आया आहियूं हिकु पल बि सुख सां न आहियूं बेटा अॼु तो में पंचायत ॾिसी ख़ुशियुनि जे ॻोढ़नि खे अखियुनि मां रोके न सघियुसि पोइ बीठा छो आहियो हलो दादा बसि प्रभु अम्मा ई तो दर हूंदी तो अहिड़ी ॻाल्हि करे छॾी आहे जो अम्मा जी पार त कनि तोखे फुसूल हूंदी मुझे लाइ दुआ करे छॾजाए जेकॾहिं हयाती रही त अम्मा खे वापसि वठण तो वटि ज़रूरु ईंदुसि
न तो अम्मा की गोट पहुंचाए तो मथा फर्ज पड़ गए। घबरा न मोर, अल्लाह भली कर। भागने भरी तुंहिंजा भाग हिन घर में अबोझन मोथाजन लाचारन जी खोट हुई वरी मथो हीअ माई भी अचे कड़किया अधी भागन भरी ही असांजे घर में आई आहे पर तोखे सार छो थो थे सड़े मुंहिंजी जुती मां छो सड़दस मां त तोखे इन हालातन जी आगाही पई ॾिनी या ख़बर अथई त हिन माईअ जे कढ केतिरी बाहि भरियल आहे तने खबर पई न असांजे पुछण खां सवाइ हिन माईअ मरियम के धिका ॾेई घर मां कढंदी आहे। अधी भागन भरी मूंखे धिका ॾेई कढण जी काई ज़रूरत न आहे बस तूं मूंखे इशारो कंदी मां हली वेंदसि। इशारे जी ज़रूरत कहिड़ी मां त चवां थी त हींअर जो हींअर हितां निकिरी वञ न त मां निमाणी आहियां निमाणी न चाहींदी साईं न ते बस छोरी बस तू पंहिंजो बात बंद रख ही हींअर असांजे घर में आई आहे जॾहिं तुंहिंजे घर में ईंदी न त पोइ वञण जो चइजां हींअर ही असांजी महिमान आहे। पहिरियों हिननि खे महिमान करे वठी आई हुई हाणे हे घर जा मालिक थी वेही रहिया आहिनि वरी हिनखे वठी आई आई चाची तोखे त अलाही सम्झाई जेकॾहिं अञा बि खोट सम्झी थी न त भर में स्टेशन ते उते फ़कीर वेठा थी उन्हनि सभिनी खे हिते वठी अच पोइ हे घर चङी तरह महिमान खानो लॻंदो। ही वीचारी कुछ ॾींहं लाइ आई आहे अञा पेर मस रखियो अथसि तव्हां इनखे खणी ॾिनो आहे एतिरा ॾींहं कोन रहंदी जेतिरा तूं छितो पई थी एतिरा ॾींहं रहण जे लाइ त ही ॾाहिड़ियूं बि कोन आयूं हुयूं हाणे हिननि खे घरां कढी त ॾेखार। छोरी तूं घड़ीअ घड़ीअ असांजो हवालो न ॾे असां को तव्हांजे घर ते कब्ज़ो करण आया आहियूं छा जंहिं ॾींहुं बि असांखे पंहिंजे रहण जे लाइ कंहिं बि जाइ ते जॻह मिली न त तव्हां खां पुछंदासीं बि कोन हलिया वेंदासीं लहंदो ई ॿार हुयांव त न तव्हांखे ॿिए हंधि जॻह मिलंदी न तव्हां हिन घर मां निकिरण वारियूं आहियो बाक़ी चाचा सावण अचे उहो तव्हांखे पादराणी हिन घर मां कढे त ॿी ॻाल्हि आहे अहिड़ी भागने भरी तुंहिंजा भाग छोरी त असांखे घर मां कढण जा वते थी बहाना जाचींदी बहाना मुझे वस में हुजे आ न त तव्हां हिते न हुजो आ चङो हाणे चङो पंहिंजो बात बंद रख घणो पुखीअ सां बात न हण न त मां निमाणी आहियां निमाणी हिते जो हिते न चाहींदी साईं न ते अधी छा ही रोज़ ईअं ॻाल्हाईंदियूं आहिनि या हे मूंखे ॾिसी छिटियूं थी पयूं आहिनि। अधी मरियम जेकॾहिं तोखे हिन घर में ख़ुशि रहणो आहे न त तूं कननि में कपा ॾेई छॾ ऐं हिन तरफ़ ध्यानु ई न ॾे त छा थियूं बकनि। बावल खान असुल कातिल ताईं पहुचण में मूंखे तुंहिंजी मदद ज़रूरत आहे। कातिल त निर्वार लॻा पिया अञा तव्हांखे कंहिंजी ॻोल्हा आहे डीएसपी साहब उन शख़्स जी जेको कातिल वठी तव्हांजे उताक में आयो तव्हां एतिरो ॿुधायो तव्हांजी महफ़िल में विस्की आम हुई हमराहनि जो ज़ोर हो त शराब बि हुजे पर मूं सभिनी खे मना करे छॾियो शराब जी जाइ ते सिर्फ़ शरबत हलायो वियो हो पोस्टमार्टम जी रिपोर्ट साफ़ ॿुधाए थी नशे खां पोइ छोकिरे खे मारियो वियो बाक़ी छोकिरी खे नशो न ॾिनल हुयो। इन जो मतलब त शेर खान सां मुंहिंजे वफ़ादारनि मां को मिलियल आहे। महफ़िल में जंहिं शरबत ठाहियो उहे माण्हू मुंहिंजे हवाले कयो उन्हनि खां पुछा गुछा कंदुसि सुभाणे ताईं उन्हनि हमराहनि खे तव्हांजे हवाले कंदुसि। हींअर छो न हिकु माण्हू कोन हो डीएसपी साहब अलाए केतिरा माण्हू आहे महफ़िल में
वक्त मूंखे उहे ज़हन में भी कोन था अचनि उन्हनि तरफ़ त मुंहिंजो ख़्याल बि न वियो न त मां उन्हनि जा नाला डायरीअ में लिखी छॾिया हा उहे सभु मां सुभाणे हाज़िर कंदुसि बाक़ी तेसि ताईं तव्हां शेर ख़ान उन्हनि जे साथियुनि जे पेरनि हेठां धरती गरम करे छॾियो जे ॿिनि ॾींहंनि जे अंदरि गिरफ़्तार न थिया त उन्हनि जे लाइ मां मार्शल बर्पा करे छॾींदुसि बाक़ी घर जे गद्दार जी सज़ा छा आहे इहो त डीएसपी साहब रब ई ॼाणे थो हिक ॾींहुं हिक राति में मुंहिंजो ही हशर थी वियो आहे जेकॾहिं हिकु पहर बि वधीक तव्हां सां हलियुसि न त पोइ यार मूंखे खट ते खणणो पवंदो सोट तूं परेशान न थी कयूं था कोशिश तोखे किथे रहण जी चाचा जेकॾहिं अम्मा सां गॾिजी तूं बि वञी रबुअर में रही आहे त तोखे हीअ तकलीफ़ कोन थियां हाणे लोड़ पंहिंजी नियत ख़ैर आहे मोर ख़ैर आहे चाचा बिचारे जे मथां कावड़ न कयो कयूं था हिन जे रहण जो बि किथे न किथे को बिलो अदा शेर खान असां पुलिस जे घेरे में थी विया